मदरसतुल मदीना परेल शाह जे नाज़िम आला क़ारी मोहम्मद जुमन अत्तारी चयो आहे त दुनिया में गुनाहनि जे कमनि जी आख़िरत में दर्दनाक अज़ाब रखियलु आहे जेको इंसान जे बर्दाश्त करण खां ॿाहिरि आहे, जंहिंखां बचणु घुरिजे। हू दावत इस्लामी जे मदरी मर्कज़ फैज़ान मदीना सकरण में थींदड़ हफ़्तेवार इज्तिमा में बयानु करे रहियो हो। हिन चयो त दुनिया में कंहिंजो हक़ खाइणु, रिश्वत वठणु, दिल आज़ारी करणु, ज़नाख़ोरी, शराबखोरी ऐं जुआ समेत मुख़्तलिफ़ ग़ैर शरई ऐं समाजी बुराइयुनि जो अंजाम नुक़सान ई नुक़सान आहे। हिन वधीक चयो त क़बर ऐं क़यामत जे होलाक मंज़रनि ऐं अज़ाबनि खां बचण लाइ असांखे असल मक़सदु ॾांहुं वञिणो पवंदो, छाकाणि जो इंसान जी तख़लीक़ जो असल मक़सदु अलाह साईं जी इबादत करणु आहे। हिन इहो बि चयो त पंहिंजी ज़िंदगीअ खे अलाह ऐं अलाह जे रसूल जे फ़रमाननि मूजिबि गुज़ारणु घुरिजे, जंहिंजे लाइ दावत इस्लामी जे मदनी माहौल खे अपनाइणु घुरिजे, जिते दीन जो बुनियादी रूह सम्झायो ऐं सेखारियो वञे थो। इन करे असांखे पाण ऐं पंहिंजनि दोस्तनि ऐं मिटनि माइटनि खे दावत इस्लामी जे हफ़्तेवार इज्तिमा में दावत ॾेई घुराइणु घुरिजे। इज्तिमा में हाफ़िज़ शाहिद नवाज़ अत्तारी अलाह जो ज़िक्र करायो, जॾहिं त दावत इस्लामी जे तालका निगरान हाफ़िज़ मुख़्तार अली करमी दुआ ते इज्तिमा जी पुॼाणी कई।